الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر كيف فعل ربك بأصحاب الفيل؟ ألم يجعل كيدهم في تضليل وأرسل عليهم طيرا أبابيل ترميهم بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول. صدق الله العلي العظيم. सुभान अल्लाह। शुरू अल्लाह जे नाम सां जेको निहायत मेहरबान ऐं रहीम आहे। नाज़रीन, अॼु जी ख़ासि ट्रांसमिशन इफ़्तार ट्रांसमिशन जेका तव्हांजे अॻियां पेश कयूं पिया उन में भलीकार कयां पई। मां बाख पीरज़ादा। हर रोज़ तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे सिंध टीवीअ पारियां सिधी रीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान जो बाक़ाइदा आगाज़ कयूं पिया। बहितरीन तलावत क़ुरान पाक जी तलावत सां प्रोग्राम जी शुरूआत थी आहे ऐं बहितरीन तरीक़े सां असांजा रोज़ा था गुज़रनि पिया ऐं ईद जा ॾिहाड़ा वेझो था अचनि पिया ऐं हीअ जेके असांजूं ख़ासि ताक रातुनि जो सिलसिलो आहे जेको शुरू थी चुको आहे उहो बि ख़ुशि नसीब आहियूं असांखे हिन साल बि नसीब थियो आहे ऐं काफ़ी मुंहिंजा भाइर भेनरूं जेके एतिकाफ़ में वेहंदा आहिनि उहे वेही चुका आहिनि। उमेद कयूं था त ख़ैर ख़ैरियत सां उन्हनि जा रोज़ा गुज़रनि ऐं उहे एतिकाफ़ मां निकिरी अचे ईद जे ॾींहुं पंहिंजनि प्यारनि सां मिलनि ऐं उन्हनि जूं तमामु दुआऊं क़बूल पवनि। नाज़रीन, हीअ जेके ख़ासि असांजो प्रोग्राम आहे सो तावन हूंदो आहे कशे जामे शीरीअ जो। कशे जामे शीरी 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयल हिकिड़ो शरबत आहे जेको सहरनि ऐं इफ़्तारनि जी ज़ीनत बणिजंदो आहे। बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम में असांजी ॻाल्हि ॿोल रहंदी आहे। उन्हनि असां वटि जेके ईंदा आहिनि महिमान उन्हनि सां कचहरी थींदी आहे दीन जे हवाले सां। काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके असां पंहिंजनि महिमाननि सां कंदा आहियूं। अलामा कराम असांजा महिमान हूंदा आहिनि। बहितरीनु पर्सनैलिटी शख़्सियतूं असांजे प्रोग्राम में ईंदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके नात ख़्वां आहिनि उहे बहितरीनु नात शरीफ़ ॿुधाईंदा आहिनि ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जो ज़िक्र हूंदो आहे ऐं उनजी तारीफ़ हूंदी आहे। इहे ई महफ़िलूं आहिनि जेके असां मचाए रखंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में तावन जेका ख़ूबसूरत ड्रेस आहे जेका मूंखे ड्रेस पातल आहे नायरा अमल जी आहे। इन्हनि बि असांखे स्पॉन्सर कयो हो ऐं बहितरीनु असांजो जेको स्पॉन्सरशिप थियल आहे उहो उन हवाले सां उन्हनि जा जेको आहे कपिड़ा हूंदा आहिनि उहे असांखे ॾींदा आहिनि। नाज़रीन, जॾहिं बि असां कपिड़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं ड्रेसिंग जी ॻाल्हि कंदा आहियूं त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त ॾाढो इंसान जी पर्सनैलिटीअ ते इन शइ जो असरु पवंदो आहे त उहो ड्रेस कहिड़ी थो पाए। जॾहिं बि असां ड्रेसिंग कंदा आहियूं ऐं ड्रेसिंग जे हवाले सां पंहिंजी शख़्सियत खे इंसान जी कोशिशि हूंदी आहे त उहो इनहेंस करे। ॾाढो सुठो अॼु जो ड्रेस आहे। मूंखे ॾाढो ख़ूबसूरत इन्हनि जो स्टाइल थो लॻे पियो ऐं मां चाहींदसि त तव्हां इन्हनि जे वेबसाइट ते ज़रूरु इन्हनि खे विज़िट कयो ऐं जंहिं क़िस्म जूं इन्हनि जूं ड्रेसिस आहिनि तव्हां सभई ॾिसो, सभई विज़िट कयो ऐं तव्हां जेको आहे ऑडर करे सघो था इन्हनि खे। ख़ूबसूरत इन्हनि जी ड्रेस आहे ऐं ज़बरदस्त इन्हनि जो जेको स्टाइल आहे कपिड़ो आहे ऐं मूंखे पाइण खां पोइ हिकिड़ो बहितरीनु अहसासु अचे थो पियो ऐं इहो ॾाढो ज़रूरी आहे त जॾहिं तव्हांजा कपिड़ा कंहिं बि ब्रांड जा कपिड़ा जॾहिं माण्हू पाए थो त पाइण खां पोइ जॾहिं उनजी पर्सनैलिटी सुठी उनखे फील थींदो आहे ऐं कंफर्टेबल हूंदो आहे कंहिं बि इवेंट में त इन जो मतिलबु त उहो डिज़ाइनर सुठो आहे, उहो दर्जी सुठो आहे। इहे ॻाल्हियूं जेके हूंदियूं आहिनि इहे ज़बरदस्त मैटर कनि थियूं औरतुनि जे लाइ। जॾहिं हाणे औरतूं शॉपिंग कंदियूं असांजूं ईद जा ॾिहाड़ा वेझो अचण वारा आहिनि, ईद जे ॾींहं ते अक्सर इहा कोशिशि हूंदी आहे त असांखे सुठो जोड़ो ईद ते कहिड़ो मिलंदो ऐं उन जोड़े में असां वरी मैचिंग ज्वैलरी थी वञे, चूड़ियूं थियूं पवनि
मेहंदी लॻंदी आहे, मेहंदीअ खां सवाइ ईद अणपूरी आहे ऐं वरी उन सां गॾु ख़ूबसूरत खाधा हूंदा आहिनि। सो खाधा ईद ते उनजी शान वधाए वेंदा आहिनि। जॾहिं असांजा प्यारा मिट माइट असां सां ईद मिलणु ईंदा आहिनि त असां उन्हनि खे ख़ूबसूरत डिशिस ऑफर कंदा आहियूं। ऐं ईअं ई अॼु जी अफ़्तार ट्रांसमिशन में बि असां किचन में वेंदा आहियूं। असांजा शेफ़ जेके आहिनि असांखे बहितरीन डिशिस ऐं रेसिपीज़ ॿुधाईंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम शेफ़, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? ज़बरदस्त। तव्हांजी जेका शमूलियत हूंदी आहे असांजे प्रोग्राम में, जंहिं क़िस्म जो तव्हां डिशिस असांखे ॿुधाईंदा आहियो से लाजवाब हूंदियूं आहिनि। अॼु छा था असांखे ॾेखारियो? जस्ट फ्रूट चाट ठाहियूं पिया सिंपल, लेकिन हुनमें असां करशी जामेशी जी एडिशन कंदासीं। तमामु बहितरीनु आहे करशी जामेशी का, हुनमें फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो, तव्हांखे थोरो चेंज मिलंदो। असां क्रीम चाट खाईंदा आहियूं, डिफरेंट खाईंदा आहियूं, लेकिन हे तव्हां न विझंदो हूंदो। हाणे हे विझी ॾिसजो, करशी जामेशी का हूंदो आहे, हिकिड़ो डिफरेंट थो तव्हांखे फ्लेवर मिलंदो। ऐं फ्रूट चाट खां सवाइ त मज़ो ई नथो अचे। हर हफ़्ते में दही बड़ा ऐं फ्रूट चाट ऐं करशी जामेशी असांजो लाज़मी हूंदो आहे। अच्छा, हिते पपीतो खणिजो, मिक्स फ्रूट आहे। असां पपीतो खयो आहे, हिकु कप खरबूज़ो खणी वठिजो, 2 बनाना खणी वठिजो, थोरी स्ट्रॉबेरीज़ खणी वठिजो ऐं सेब खणी वठिजो, ऐं जेको बि तव्हांखे चीकू आहे, जो बि फ्रूट्स पसंदि आहिनि। इलाही वधीक ओवर बि न ठाहियो की ज़ाया थी वञे, एतिरो ठाहियो की तरीक़े सां खाइजे ऐं घटि खाइजे। त हे असांजो थी वियो हिते मिक्स फ्रूट्स। ऐं हिन में असां छा ऐड कंदासीं? चाट मसालो, बिल्कुलु लाइट सो, 1/4 टीस्पून चाट मसालो, सिंपल सो, ठीकु आहे। 1/4 टीस्पून हिन में वेंदो चाट मसालो। चाट मसाले सां बि अलॻि हिकिड़ो फ्लेवर अचे थो ऐं ख़ुशबू अचे थी ॾाढी ज़बरदस्त। चाट मसालो मिक्स करण खां पोइ हिन में विझंदासीं खंडु पीठल। खंड खे पीसी वठिजो, 1 चांहि जो चमिचो, 1 चांहि जो चमिचो। खंडु साबित न विझो, हमेशह ग्राइंड करे विझंदो। खंडु विझी छॾी ऐं चाट मसालो विझी छॾियो। ऐं हिन जे बाद हिन में विझंदासीं करशी जामेशी जो 1 टेबल स्पून, इलाही वधीक बि न विझिजो ताकी फ्रूट्स जो बि पंहिंजो हिकिड़ो टेस्ट अचे, हिन जो बि पंहिंजो हिकिड़ो टेस्ट अचे। त 1 खाइण जो चमिचो करशी जामेशी हिन जे अंदरि मिक्स कंदो, हिनखे फ्रिज में रखी थधो कजो ऐं ॾाढो ज़बरदस्त ही तव्हांजो क्विक थी वेंदो तयारु फ्रूट चाट। क्रीमी फ्रूट चाट बि हिन में ठाहे सघो था। करशी जामेशी में असांजी सिंपल ठाहियो आहे। अगरि क्रीमी ठाहिणु चाहियो त हिन में तव्हां क्रीम बसि हाफ कप क्रीम तव्हांजे अंदरि ऐड करे सघो था। त हीअ असांजो करशी जामेशी सां गॾु ठही वियो आहे फ्रूट चाट। ज़बरदस्त, झटपट तयारु थी वियो असांजो फ्रूट चाट ऐं बहितरीनु असांजी डिश करशी जामेशी में ज़बरदस्त फ्रूट चाट असांजे शेफ़ असांखे ॿुधायो आहे। तव्हां बि ज़रूरु ट्राई कयो नाज़रीन, जॾहिं बि ट्राई कयो असांखे फीडबैक ज़रूरु ॾियो त तव्हांखे कीअं लॻो, ऐं फीडबैक तमामु ज़रूरी आहे। ऐं ज़बरदस्त क़िस्म जो तलो आहे, तलो जो ॿुधाए छॾियो की तलो जो कुकिंग ऑयल आहे, तमामु बहितरीनु। अॼु मां हिन में रेसिपी न पियो ठाहियां, तव्हां हिन में रेसिपी ठाहे जो जेको बि खाधा ठाहींदो, विटामिन ए डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे, तमामु बहितरीनु पैकिंग में। बनास्पति घी ऐं तॾहिं त छा चईंदा आहिनि, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। अच्छा, खाधो पीतो बि सिहत सां वाबस्तु आहे। जॾहिं बि तव्हां खाओ त हुन में जेके इंग्रेडिएंट्स विझो था उहे हेल्दी हुजनि, इहो तमामु ज़रूरी आहे। त हेल्थ सां तव्हांजो खाधे जो डायरेक्ट इंटरेक्शन आहे, त तव्हां सुठो खाधो खाओ ऐं जॾहिं तव्हां पचाओ था त उनखे पचाइण में बि गिहु हुजे या बनास्पति हुजे या ऑयल हुजे, उहो बि सुठो हुजे, ज़बरदस्त। ऐं तलो खां बहितरीनु को आहे कोन। उन खां अलावा जिन खां पोइ जॾहिं इफ़्तारियुनि में चांहि पीबी आहे त टपाल मेज़बान जी चांहि जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे। हर को इंजॉय कंदो आहे उनखे, असां बि इंजॉय कंदा आहियूं। सो इन करे बहितरीनु जेको आहे असांजो हीउ सेशन हूंदो आहे, हलंदो आहे किचन जो। हींअर मुंहिंजे ख़्याल में नात आहे हिकिड़ी, नात ॿुधूं था, नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था। असां सां भाउ असांजो नंढड़ो रेडी आहे, नात ॿुधाईंदो। जी बेटा बिस्मिल्लाह। कीअं मूंखां विसरंदो दिलदार जो शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो। कीअं मूंखां विसरंदो दिलदार जो शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो। वाह जो मूंखे वणियो दिलदार जो शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो, शहर मदीनो। शलवरी दीदार थे रमज़ान में, आसरो आ तो सखी सुल्तान में। मुझा मदनी आका आसरो आ तो सखी सुल्तान में। हर साल में हिकिड़ो दफ़ो ॾेखार जो
शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो कीअं मूंखां विसरंदो दिलदार जो शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो हाजी काज़िम तो मिठे जो आ गुलाम ठाहे तुझे शान में सोहना कलाम ठाहे तुझे शान में सोहना कलाम हाजी काज़िम तो मिठे जो आ गुलाम ठाहे तुझे शान में सोहना कलाम ठाहे तुझे शान में सोहना कलाम शल मिले मुँह क्यों वरी दीदार जो शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो शगर मदीनो कीअं मूंखां विसरंदो दिलदार जो शगर मदीनो शगर मदीनो सुभान अल्लाह ज़बरदस्त नाज़रीन ऐं बहितरीन असांजो ही सेगमेंट रहियो ऐं थैंक यू सो मच शेफ फैसल तव्हां ज़बरदस्त रेसिपी ॿुधाई ऐं इहा रेसिपी नाज़रीन ज़रूरु तव्हां ट्राई कयो ऐं जॾहिं तव्हां ट्राई कंदा असांखे फीडबैक ॾींदा त पोइ असांखे ख़बर पवंदी त असांजूं हे कोशिशूं काविशूं जेके आहिनि सजाया थियनि थियूं की न नथियूं थियनि ऐं तव्हांजा जॾहिं ॾिसंदड़नि जो प्यारु हूंदो आहे न तव्हां सां गॾु त माण्हू अञा सुठे तरीक़े सां जेको आहे उहो हलंदो आहे ऐं पंहिंजो कमु कंदो आहे ऐं जॾहिं बि असां कमु कयूं जॾहिं बि असां प्यारु हले त पोइ इहो रिश्तो अञा मज़बूत थींदो आहे असां जॾहिं बि हे सभु कोशिशूं कंदा आहियूं काविशूं कंदा आहियूं बहितरीनु असांजे जेके शेफ आहिनि रेसिपीज़ तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त इन्हनि रेसिपीज़ खे नोट्स ज़रूरु कंदा कयो पेन ऐं पेपर सां छो त नंढी नंढी डिटेल आहे शेफ मिस थी वेंदी आहे त पोइ मज़ो न ईंदो आहे ईअं लॻंदो आहे खाइण में त का कमी रहिजी वई आहे का न का अहिड़ी शइ जेका टेस्ट में उहो डेवलप न थी सघंदो आहे सो बहितरीनु ऐं जॾहिं बि तव्हां खाओ था पचायो था त हाइजीन जो ख़ासि ख़्यालु रखो थांव साफ़ु सुथरा हुजनि धोतल हुजनि इस्तेमालु करण खां पहिरीं बि धोईंदा कयो जी इस्तेमालु खां अॻु में बि हिकिड़ो दफ़ो वॉश करे रखंदा कयो छो त अच्छा वरी जॾहिं अक्सर अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि न जीअं घरनि में माण्हू वञे थो किचन साफ़ु सुथरो त रखे थो पर उन खां पोइ बि काफ़ी उन्हनि जे घर में जिन में पेट्स हूंदा आहिनि त उन में ख़ासि तौर ते सफ़ाईअ जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे ऐं तेसि ताईं जेको आहे इन शयुनि जो ख़्यालु तमामु घणो ज़रूरी आहे नाज़रीन शेफ़ खे असां हींअर थैंक यू चवंदासीं ऐं थैंक यू सो मच शेफ़ ऐं शेफ़ असांजा ॾाढा बिज़ी आहिनि उन्हनि वटि साईं टाइम ई न आहे असांखे टाइम था ॾियनि वरी हिकिड़ा ॿिया माण्हू इन उन्हनि जो इंतज़ारु पिया था कनि पिया सो हींअर असां शेफ़ खे जेको आहे सो थैंक यू कंदासीं शेफ़ वेंदा ऐं असां हाशमी सिस्टर्स जी नात ॿुधूं था ऐं उन्हनि खे मां गुज़ारिश कंदसि त नात ॿुधाइनि सो जी बिस्मिल्लाह सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला शफीना सल्ले मोहम्मद कोई मिस्ल मुस्तफा का कोई मिस्ल मुस्तफा का कभी था ना है ना होगा कभी था ना है ना होगा किसी और का ये रुतबा कभी था ना है ना होगा कोई मिस्ल मुस्तफा का उन्हें खल्क कर के नाज़ा हुआ
ऐसा कोई शाहकार ऐसा कभी था ना है ना होगा, कभी था ना है ना होगा, कोई मिस्ल मुस्तफा का। किसी वहम ने सदा दी कि कोई आप सामोस, किसी वहम ने सदा दी कि कोई आप खामोश, तो यकीन पुकार उठा, तो यकीन पुकार उठा, कभी था ना है ना होगा, कभी था ना है ना होगा, कोई मिस्ल मुस्तफा का, कोई मिस्ल मुस्तफा का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़बरदस्त अदायगी, बेहतरीन नात हुई नाज़रीन। पर वक़्तु थियो साईअ जो, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। मलिकार नाज़रीन, सलाम रमज़ान में वेलकम कयूं था बेहतरीन असांजे महिमाननि असांखे जॉइन कयो आहे। ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो जोश असांजे सेट ते हले थो पियो, छो त ज़ाहिर आख़िरी रोज़ा आहिनि, ताक़रातुनि जी शुरूआत बि थी चुकी आहे। असांजे प्रोग्राम जा बि हाणे जेको आहे रमज़ान ट्रांसमिशन जा 2-3 ॾींहं वञी बचा आहिनि ऐं ख़बर कोन थी पवे त हे ॾींहं कीअं गुज़रंदा था वञनि। ऐं असांजी जेका सॼी टीम आहे न नाज़रीन, मां सम्झंदी आहियां असांजी जेका ख़ासि ट्रांसमिशन आहे तव्हां ताईं रोज़ पहुचे थी। हर रोज़ वक़्त जी पाबंदीअ सां ई प्रोग्राम तव्हांजे अॻियां हूंदो आहे। इन में स्क्रीन ते त सिर्फ़ु मां नज़र ईंदी आहियां, पर मूंखां वधीक जेको कंट्रीब्यूशन हूंदी आहे उन में कैमरामैन जा हूंदा आहिनि, डायरेक्टर आहिनि असां सां, DOPs हूंदा आहिनि असांजा, हेल्पिंग हैंड्स असां वटि काफ़ी हूंदा आहिनि। प्रोग्राम जे ऑनर खां वठी प्रोग्राम मैनेजर थी वियो, डायरेक्टर थी वियो, DOP थी वियो, कैमरामैन, फोटोग्राफर, हर कंहिंजो इन में जेका आहे बहितरीनु वॾो किरदारु आहे। पोइ मां इन क़ाबिल थियां थी त मां तव्हांजे अॻियां हीउ प्रोग्राम पेश कयां। सो दुआउनि जो महीनो आहे, उन मां चाहींदसि त मुंहिंजी सॼी टीम, असांजी सिंध TV जी फुल सॼी टीम, इन हार्ड वर्किंग टीम जे लाइ तव्हां ज़रूरु दुआ कयो त इहे कोशिशूं ऐं इहे जेके महिनतूं आहिनि इन्हनि जूं बरक़रार रहनि, मोहबतूं बरक़रार रहनि ऐं पाण में जेको असांजो ॿधी आहे ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो जेको घर वारो असास आहे, हिन घर जा भाती ख़ुशि हुजनि, सलामत हुजनि। उन तव्हांजी दुआऊं उन्हनि जे लाइ तलबगार आहियूं असां सभु। सो बहितरीनु असांजा महिमान असांखे जॉइन कयो आहे हिननि, ऐं मां चाहींदसि असांजे महिमाननि खे मां इंट्रोड्यूस करायां। बहितरीनु स्कॉलर आहिनि, इस्लामिक स्कॉलर सैयद अरबाब अली शाह मौसवी असां सां गॾु मौजूदु आहिनि। वेलकम कयूं था तव्हांखे साईं भलीकार। उन सां गॾु बहितरीनु डॉक्टर आहे, न्यूट्रिशन आहे। जॾहिं रोज़ा रखजनि था, ज़ाहिर आहे असांजी हेल्थ अॻिते पुठिते थी वञे त उन सां गॾोगॾु ज़रूरी आहे त असां पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयूं। सो डॉक्टर साहिबा असांखे टाइम ॾिनो आहे। सलवत अस्करी असां सां गॾु मौजूदु आहे। डॉक्टर साहिबा अस्सलाम वालेकुम। डॉक्टर वेलकम करते हैं आपको हमारे शो में। उन सां गॾु असांजे शो में बहितरीनु मां सम्झंदी आहियां असां औरतुनि ते ॻाल्हाईंदा आहियूं त असांजूं औरतूं, सिंध जी औरत तरक़ी करे वई आहे, सिंध जूं औरतूं हाणे बिज़नेस थियूं कनि, कमु थियूं कनि, एंटरप्रेन्योरशिप जो दौरु आहे। हर को पंहिंजो जेको आहे को न को टैलेंट ज़ाहिर करे थो। त अॼु तव्हां ॾिसो था मुंहिंजे सेट ते ख़ूबसूरत मुंहिंजो सेट सजियलु आहे ऐं हीअ जंहिं शयुनि सां सजियलु आहे इहो आहे मेटल ब्लिंक, इन्हनि जो बिज़नेस आहे। बेहतरीन एंटरप्रेन्योर आहिनि सैयदा सुमाना अली। अस्सलाम वालेकुम सुमाना, थैंक यू सो मच कि आप हमारे शो में आई आज और अपना इस सारा काम आप लेकर आई हैं। हमारे नाजरीन देखेंगे और उनको अंदाज़ा होगा कि किस तरीके से अपनी क्रिएटिविटी को आप अपना प्रोफेशन बना सकते हैं और अपने आप को
दुनिया में मनवा सकते हैं। बहितरीन असांजो हे काविशूं आहिनि, असांजी औरतूं जेके आहिनि उन सां गॾु नात खां नंढड़ा प्यारा असां सां, सो उन नात खां असांखे जॉइन कयो जंहिंजूं असां नातूं ॿुधंदासीं, मोहम्मद अवैस ऐं महनूर। असां तव्हां ॿिन्हिनि खे बि भलीकार कयूं था। बहितरीन प्रोग्राम आहे, ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं गुफ़्तगूअ जो आगाज़ सिलसिलो शुरू कंदासीं। असां पंहिंजे इस्लामिक स्कॉलर साहब जेके असां सां गॾु मौलाना साहब मौजूदु आहिनि। मौलाना साहब जो खूबसूरत हमारा ये सिलसिला चल रहा है अभी, क्योंकि आखिर रमज़ान जो आख़िरी अशरो हली रहियो आहे। मूंखे मुंहिंजे डायरेक्टर ॿुधायो त सिंधी आहे मौलाना साहब, तव्हां छो था पिया उर्दू में ॻाल्हायो? सो ईअं थींदो रहंदो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांजा ॾिसंदड़ जेके आहिनि उहे असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे सुठो कॉन्टेंट ॿुधण लाइ मिलंदो आहे। छो त टीवीअ ते अचनि हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे, तव्हां पंहिंजी पाण सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट था कयो। तव्हां खां असां चाहींदासीं त तव्हां ॿुधायो त ॾाढो शब क़दर जो जेको रुतबो आहे, हिकिड़ी लेवल आहे उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि इस्लाम जे हवाले सां आहे, त मां चाहींदसि त तव्हां इन ते थोरो रोशनी विझो, असांजे ॾिसंदड़नि खे अञा वधीक ॿुधायो त शब क़दर आहे छा बेसिकली। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छाकाणि त ही आयाम जेके आहिनि पाक रातूं हलनि पियूं ऐं इन में इंसान खे लैलतुल क़दर जी जेका राति आहे इन खे पाण ॻोल्हणो आहे। त ही जेके आख़िरी अशरे में असांजो ताक रातुनि जो मतिलबु आहे त मसलन 19, 21, 23, 25, 27, 29 जेके 21 वारियूं रातूं आहिनि जी, इन्हनि खे ताक रातूं चयो वेंदो आहे। इन में लैलतुल क़दर आहे ऐं लैलतुल क़दर जो ख़ुदि रमज़ान मजीद क़ुरान मजीद जो जेको आहे खे अगरि असां स्टडी कयूं त असांखे मालूम थींदो त ख़ुदा बंदे मुताल क़ुरान मजीद में सूरह क़द्र जेका नाज़िल कनि था उन में पाण फ़रमाइनि था इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, मां हिन क़ुरान खे लैलतुल क़द्र में नाज़िल कयो। ऐं वरी रसूल ख़ुदा खे मुखातिब थी चवनि था त वमा अदराका मा लैलतुल क़द्र, ए मुंहिंजा हबीब तूं छा ॼाणे त हीअ लैलतुल क़द्र छा आहे। माना इंसान दर्क नथो करे सघे, ख़ुदि पैगंबर सां एतिरी मुखातिब थी परवरदिगार पुछा थो करे त तूं छा ॼाणी त हीअ लैलतुल क़द्र छा आहे। वरी पाण ई जवाबु थो ॾिए परवरदिगार आला कि चए थो त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ शहर, हीअ जेका लैलतुल क़द्र आहे 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। सुभान अल्लाह। अगरि 1000 महीननि जी अगरि ॻाल्हि कजे, अगरि काउंट कजनि फ़क़ति 1000 महीना घणा थींदा त 83 साल थियनि था। बिल्कुलु, हिकु इंसानु 83 साल ज़िंदगी कोन थो करे, पर हिकिड़ी राति पूरी ज़िंदगी ते भारी अथसि। पर अलाह इहो बि न चयो त हीअ 23 साल जे बराबरि आहे, चई 1000 सालनि खां अफ़ज़ल आहे, 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। हाणे 1000 महीना केतिरा साल थींदा इहो इंसानु दर्क ई नथो करे सघे। इन में थिए छा थो, मुहिम इहो आहे त लैलतुल क़द्र में थिए छा थो। चलो नाज़िल बि थी, असां ॼाणूं बि नथा, अलाह अॻिते पाण थो फरमाए त लैलतुल क़द्र खैर मिन अल्फ़ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र, अलाह जे अमर सां फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि ऐं जेको कुझु बि इंसान जो अॻिले साल में थियणो आहे उन जी तक़दीर खणी ईंदा आहिनि त अॻिले साल में तव्हांजो छा थियणो आहे। ऐं उहो कंहिं वटि खणी ईंदा आहिनि तनज़्ज़लुल मलाइकतु, यानी कि हर साल इहा राति अचणी आहे ऐं हर साल जेके आहिनि इहे फ़रिश्ता मलाइका रूह जेको आहे रूहुल अमीन इहो नाज़िल थींदो आहे। हाणे कंहिं वटि नाज़िल त थिए थो, पर अलाह जो उहो ख़लीफ़ो बि त हुजणु ज़रूरी आहे न। मुहिम इहो आहे त जंहिं रसूल ख़ुदा जे ज़माने जी ॻाल्हि कयूं त रसूल ख़ुदा जॾहिं हुया त रूहुल अमीन अचे पियो, रसूल ख़ुदा वटि अचे पियो। हिन ज़माने में उन रसूल ख़ुदा जी ज़ात जहिड़ी कहिड़ी ज़ात आहे जंहिं वटि रूहुल अमीन अचे थो ऐं उहो अमर खणी अचे थो। त अक़ीदा जाफ़रिया जे मुताबिक़ जेको आहे इमाम ज़माना जेको आहे उहे हिन वक़्तु मौजूदु आहिनि, हाज़िर आहिनि, नाज़िर आहिनि ऐं जिन वटि रूहुल अमीन अचे थो ऐं पंहिंजा तमामु असांजा मसाइल खणी उन्हनि वटि अचनि था ऐं उन्हनि खां इम्ज़ा वठी वञनि था। बेशक, जज़ाकल्ला, बहितरीन ज़बरदस्त असांखे जेका सम्झाइणी मौलाना साहब असांखे सम्झायो आहे बहितरीन तरीक़े सां। नाज़रीन, ही उहे ई ॻाल्हियूं आहिनि जिन ते मां सम्झंदी आहियां त जेॾो थी सघे असां ज़िक्र कयूं। असां वटि ॾाढियूं बहितरीन, जीअं तव्हां ॾिसो था त एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां मौजूदु आहिनि गेस्ट असां वटि सुमाना। उन्हनि खां पुछंदासीं, सुमाना सबसे पहले तो आपको हम वेलकम करते हैं हमारे शो में, आप आई हैं। आई नो कि आप बहुत बिज़ी हैं और बहुत सारे आपको और भी चैनल्स पे आप अपना जाती हैं और अपना ये काम दिखाती हैं। कितना अर्सा हो गया है कि आप ये मेटल ब्लिंक का काम कर रही हैं? तो मैंने 3 इयर्स बैक इसका रखा है। अच्छा। और काम मैंने इसका तकरीबन जब मैंने अपना मास्टर्स कंप्लीट किया था उसके बाद से इस पे स्टार्ट कर दिया था। इट्स बीन ऑलमोस्ट 23 इयर्स। अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त।
बहुत आपका जो है ना यूनिक काम है और एलिगेंट इसका काम है। और जो है आपका सोशल मीडिया पे पेजेस हैं, आप और ऑर्डर पे काम करती हैं, ऑर्डर लेती हैं और फिर इस तरह की आप डिलीवरीज देती हैं? जी बिल्कुल, हमारा सोशल मीडिया पे भी है, वेबसाइट भी है और मैटल ब्लिंक के नाम से ही आपको सारे उस पे सोशल मीडिया हैंडल्स पे आपको ये मिल जाएगा। ठीक है। और हमारा इस तरह से है कि हम लोग सेलिंग भी कर रहे हैं और हम थोड़ा साथ जो है ना अपनी जैसे मैंने आपको बताया था चैनल्स के साथ भी काम कर रहे हैं। जी जी। मोस्टली हमारा ये है कि पाकिस्तान में और पाकिस्तान से बाहर सेल हो रहा है। ज़बरदस्त, बिल्कुल। और एक थोड़ा सा ना अपना ट्रेडिशनल मुगलियाई और ऐसा कुछ इसमें से फील आ रही है। अगर किसी के घर में आप जैसे ड्राइंग रूम की जीनत इस तरह की शोपीस बनते हैं, इस तरह के वॉल हैंगिंग्स आप लगाते हैं तो थोड़ा सा मुगलों वाला फील होता है, जैसे उनके घर बने हुए होते हैं उस तरह। जी, उसकी एक रीज़न है। बेसिकली व्हेन आई वाज अ स्टूडेंट तो मैंने इस्लामिक आर्ट ऑप्ट किया था, सब्जेक्ट मेरा जो था इस्लामिक आर्ट था। तो मैंने जितना भी मेरा काम आपको दिखेगा उसमें और बाकी लोगों के काम में यही फ़र्क है। वैसे तो हम लोग वी आर द फर्स्ट वन इन पाकिस्तान जो हम इस लेवल पे इसको लेके चल रहे हैं और हम लोग ये क्रिएट कर रहे हैं क्योंकि हमारा काम फर्नीचर पे भी है जी और हमारे होम एसेसरीज, फैशन एसेसरीज भी हैं। तो इसमें ये है कि मैंने अपने उसी इस्लामिक आर्ट के जो टच था, जो हमारी एंशिएंट सिविलाइजेशन में आपको डिफरेंट आर्ट के अंदर मोटिव्स और चीज़ें नज़र आती हैं, मैंने वही डिपिक्ट करके अपने कॉन्टेम्प्रेरी टाइम्स के अंदर उसको डिज़ाइन किया हुआ है। बेहतरीन, ज़बरदस्त। और इसमें मटेरियल मैं समझी हूँ मेटल ब्लिंक तो आपका है, लेकिन आप मटेरियल दिखा सकती हैं? बहुत खूबसूरत सी, ये क्या ट्रे के हवाले से है? ये डाइनिंग मैट है। ठीक है, डाइनिंग मैट है, बहुत ज़बरदस्त बेहतरीन डाइनिंग मैट आहे। पुठियां हिनखे वेलवेट जो कपिड़ो आहे ऐं डाइनिंग मैट आहे। डाइनिंग टेबल ते जेके तव्हांजा डाइनिंग मैट्स हूंदा आहिनि, तव्हां उहे 6 हूंदा आहिनि या 12 हूंदा आहिनि या 8 हूंदा आहिनि, तव्हां उहे रखी सघो था। बेहतरीन इन्हनि जो जेको आहे इसमें क्या किस किस चीज़ों का मटेरियल यूज़ किया, आप बता सकती हैं? बिल्कुल, हमारा जो स्टफ़ है ये बेसिकली मेटल और आप कह सकते हैं कि क्योंकि कॉपर टिन फॉयल हमने यूज़ किया हुआ है जी, और इसकी एक ख़ास थिकनेस होती है। जैसे हम लोग 36 से 38 गेज के बीच जो है वो शीट्स यूज करते हैं और इसके अलावा बाकी हमने वुडन बेस यूज किया है। ठीक है, वुडन बेस स्टेबल रहे। ओके। और इसकी ये खूबसूरती है कि ये इस पे रस्ट नहीं आता और इसका कलर ब्लैक नहीं होता। और सबसे अच्छी बात ये है कि आपका जो है हमेशा, क्योंकि अक्सर ऐसी चीजें होती है कि रस्ट आ जाता है, कलर का फेड हो जाता है, लेकिन ये लॉन्ग लास्टिंग। बेहतरीन, बहुत ज़बरदस्त। डॉक्टर साहिबा हमारे साथ मौजूद हैं। डॉक्टर साहिबा, सबसे पहले तो आपको हम वेलकम करते हैं कि आप आई हैं, अपना टाइम आपने हमें दिया है, बहुत अच्छा आपसे मिलकर हमें बहुत खुशी हुई है। आप ये बताइए कि जैसे रमज़ान चल रहा है आजकल और रमज़ान में इफ्तारी में हम लोग बहुत कुछ स्नैक्स वगैरह भी खा लेते हैं, लगे या तो उसी वक्त शरबत भी पी रहे होते हैं, हमारा जामे शीरी भी हमारा लाजमी चल रहा होता है उसके हर इफ्तारी हर सहरी में, और फ्रूट चाट्स हो जाती है, सारी चीज़ें बैक टू बैक खाते हैं और तो फिर अजीब फीलिंग हो जाती है, ऐसा लगता है बहुत हम लोग ओवर ईटिंग का एहसास होता है, लेकिन ना खाएँ तो फिर कमज़ोरी हो जाती है। तो क्या किया जाए न्यूट्रिशन के हवाले से, आप डाइट के हवाले से क्या चीज़ें ऐसी सजेस्ट करेंगे इस महीने में ख़ास तौर पर? देखिए, रमज़ान का महीना बेसिकली हमारे इस्लाम में हमें इसको ये ख़ास तौर पे जो ये रोज़े का जो ख़ास मकसद है वो ये है कि हमें कुछ दिनों के लिए, कुछ अरसे के लिए हलाल चीज़ों से भी सब्र की आदत बनानी चाहिए। बिल्कुल। तो इससे ये है कि हमारा ताकि हमारा जो इंसान अपने आप को हराम चीज़ों से भी दूर रख सके, उसे रखा जाए। एक प्रैक्टिस तो ये हो खास जाती है। एक मतलब मकसद तो ये है जी। और उससे बहुत सारी उसमें चीज़ें शामिल हो जाती हैं, जैसे कि खाने पीने के आदाब, सोने के, चलने। लेकिन अक्सर मैं पूछना आपसे ये चाह रही थी कि रोजे रखते हैं हम लोग, काफ़ी चीज़ें जो नॉर्मल यही आपको कमज़ोरी हो जाती है। बिल्कुल बिल्कुल, मैं यही बता रही हूँ कि ये आदाब जो हमें बताए जा रहे हैं इसमें हमारी बॉडी के मैकेनिज्म के लिए, स्पेशली इंसान के लिए ही अल्लाह ताला ने रखा है, उनकी सेहत के लिए, उनकी ज़िंदगी की रहन सहन के लिए, पेशेंस के लिए, टॉलरेंस के लिए। तो ये हमें इसका मकसद ये है कि अब आप खा लेते हैं बहुत ज़्यादा एकदम, जैसे इफ्तारी होती है बस दिल चाहता है ये भी शरबत और फिर शरबत के साथ एकदम पकोड़े, और ये हमारी जो एक ट्रेडिशनल हमारा है, तो वो जो होता है ना वो क्या करता है कि हमारे पेट बिल्कुल खाली होता है और फिर जब उसमें एकदम से आप ये सब कुछ कर देते हैं तो हमारा जो सिस्टम है ना सारा आउट हो जाता है। और फिर वो जो मैदे की भी तकलीफ लोगों को होती है, फिर पेट फूल जाना, फैटी लीवर आजकल बहुत हो रहा है लोगों को, बहुत ज़्यादा ब्लड प्रेशर है। तो ये सब चीज़ें ना हमें बड़े एतदाल के साथ हमें ये चीज़ें देखना चाहिए और माशाल्लाह लोगों में बड़ी अवेयरनेस हो गई है इस चीज़ों की। चले, बेहतरीन, बहुत ज़बरदस्त आपकी बात है। अभी बहुत इस पर और कंटिन्यू करेंगे। अभी जो है नात सुनते हैं, नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का टाइम है। मैं महनूर से गुजारिश करूँगी बेटा आप नात सुनाएं।
नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया। तेरी दुआओं की ही बदौलत आज़ाबे रब से बचे हुए हैं। तेरी दुआओं की ही बदौलत आज़ाबे रब से बचे हुए हैं। जो हक में उम्मत का तेरे लब पर सवाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीम बाला। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीम बाला। मगर जो आखिर मैं आमना का वो लाल आया, कमाल आया। मगर जो आखिर मैं आमना का वो लाल आया, कमाल आया। अल्लाह सुभान अल्लाह, बहितरीन ज़बरदस्त। ऐं मां हाणे चाहींदसि त असां वटि नंढिड़ो ॿियो बि नात खां मौजूदु आहे। उवैस बेटा आप नात सुनाए, बिस्मिल्लाह करें। लजपाल नबी मेरे दरदादी दवा देना। लजपाल नबी मेरे दरदादी दवा देना। जदो वक्त नज़ा आए, जद वक्त नज़ा आए, दामंदी हवा देना। और मैं नात तेरी पढ़ना, मैं जिक्र तेरा करना। मैं नात तेरी पढ़ना, मैं जिक्र तेरा करना। इस जिक्र दी बरकत नाल, इस जिक्र दी बरकत नाल मेरी कब्र वसा देना। कालज पाल नबी मेरे दरदादी दवा देना। दिल रोंदा ए जा देने जदो लोकी मदीने नू। दिल रोंदा ए जा देने जदो लोकी मदीने नू। हुन सानू विया आका, हुन सानू विया आका दरबार विखा देना। कालज पाल नबी मेरे दरदादी दवा देना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन शॉर्ट ब्रेक वठूं था, नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था।
नाज़रीन सलाम रमज़ान में भलीकार तव्हांखे कयां पई। बहितरीन असांजा प्रोग्राम्स आहिनि, बहितरीन असां वटि महिमान आहिनि ऐं हिन रमज़ान जूं जेके आख़िरी इताक़ रातुनि जो सिलसिलो शुरू आहे त मौलाना साहिबु असांखे अॻु में ई ॿुधायो त लैलतुल क़द्र जी जेका फ़ज़ीलत आहे ऐं इहा जेका हिकिड़ी गुज़ारत आहे जेका असांजे लाइ अलाह साईं जी तरफ़ां आहे। पर मां सम्झंदी आहियां त इहे जेके इबादतुनि जो सिलसिलो आहे इन में जेको असां सभ खां वॾी ॻाल्हि जेका सिखंदा आहियूं त उहा दुआ करणु ऐं शुक्र करणु। मौलाना साहिबु तव्हां ॿुधायो त शुक्र करण जी केॾी वॾी फ़ज़ीलत आहे, छो त असां वटि शुक्र करण जो एलिमेंट घटि थींदो थो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरअसल खुदावंद मुताल कुरान मजीद में फरमाइन था इन शकरतुम लज़ीदन्नकुम व इन कफरतुम इन्नल अज़ाब शदीद। को आयत मूंखे थे चए तो अगर शुक्र कंदव त मां तव्हांखे मज़ीद अता कंदुमि ऐं जेकर कुफ्र कंदव त मां तव्हांखे अज़ाब शदीद में जेको आहे मुब्तला करे छॾींदुमि। त इंसान वटि थोरो बि हुजे शुक्र करे। मसलन जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकु शख़्स खे ख़ुदा एॾो ॾिनो जो हू हज़रत मूसा खे चवे थो त ए मूसा हाणे जॾहिं तूं पंहिंजे रब सां वञे ॻाल्हाइण त उनखे चइजां त मूंखे जेतिरो ॾिनो अथई गंज आहे, मुंहिंजूं 7 पुश्तूं बि अगरि वेही खाइनि त उहे खाई सघनि थियूं, न मूंखे वधीक रिस्क न ॾिए। ऐं थोरो मूंसां अॻिते वधियो त हिकु शख़्स आहे जेको को कपिड़ा बि तन ते कोन्ह अथसि, हिकु लुंगी पातल अथसि ऐं वेठो आहे ऐं हज़रत मूसा सां गिला थो करे, ए मूसा तूं रोज़ु पंहिंजे रब सां ॻाल्हाइण वञे थो, पंहिंजे रब खां पुछ त सही त मूंखे छो कुझु अता न कयो अथई। हज़रत मूसा वियो परवरदिगार खां वञी ॻाल्हाई ऐं ॾसी त हीअ 2 शख़्स मूंखे रस्ते में मिलिया ऐं हिकिड़े खे एतिरो कुझु मिलियो आहे त हू चवे पियो त पंहिंजे रब खे वञी चइजां त मूंखे जेको आहे वधीक न ॾिए, ऐं हिकिड़े शख़्स खे कुझु बि न हुयो उहो चवे पियो त तव्हांजी शिकायत करे पियो त मूंखे कुझु न ॾिनो आहे अलाह। त अलाह चएसि थो त जेको आहे जंहिंखे मां सभु कुझु ॾिनो आहे उनखे वञी चओ उहो शुक्र करणु छॾे ॾिए, मां सभु कुझु बंदि करे छॾींदोमांसि। ऐं जंहिंखे न ॾिनो अथमि उनखे चओ त उहो कुफ़्र करणु ख़तमु करे त उनखे मां सभु कुझु अता करे छॾींदुमि। हज़रत मूसा वापसि आयो, हज़रत मूसा वापसि अचनि था ऐं अची उन शख़्स खे चवनि था त हुन पुछियसि त छा तूं पंहिंजे रब खे चयो? चई हा मां पंहिंजे रब खे चयमि, पर मुंहिंजे रब चयो तूं शुक्र करणु छॾे ॾे त मां तुंहिंजी रोज़ी बंदि करे छॾींदुमि। त हुन चयो त मूंखे एॾो कुझु अता कयो त मां शुक्र करणु बंदि नथो करे सघां। बसि जॾहिं शुक्र करणु बंदि नथो करे सघे त बसि परवरदिगार चए थो त मां तोखे रोज़ी ॾियण में बि जेको आहे घटिताई कोन कंदुमि। छा ॻाल्हि आहे, बहितरीनु ज़बरदस्त। ॾिसो त केॾो असांखे मां सम्झंदी आहियां त जीअं चवंदा आहिनि त 70 माण्हुनि खां बि वधीक मोहबत आहे जेके अलाह साईं तो असां सां करे त वाक़ई में सच आहे। ऐं अगरि वाक़ई में असां ॾिसूं ॿियो कुझु न मौलाना साहिबु साहु खणूं था न जी हले थो पियो साहु असांजो हर रोज़। बिल्कुलु इन जो ई शुक्र अगरि असां अदा करण ते अचूं त असां हर लम्हो पिया शुक्र अदा कयूं। तव्हां ॾिसो न हिकु साह खां पोइ ॿियो साह पियो थो अचे रवानीअ सां। हिकिड़ो सिलसिलो आहे जेको हले थो पियो कुदरती, त हिन में कंहिंजो बि हथु न आहे। कोई बि इंसान, कोई बि डॉक्टर के का बि जेका टेक्नोलॉजी आहे उहा तव्हां इन शइ खे नथी हलाए सघे। या कुदरत हिकिड़ो मरहलो आहे जेको हले थो पियो, सिलसिलो आहे जेको हले थो पियो। ऐं बहितरीनु अॻिते अञा बि वधीक ॻाल्हि ॿोल हलंदी, मौलाना साहिब सां अञा ॿियूं कचहरी कंदासीं। बहितरीनु असां वटि जेका एंटरप्रेन्योर जे हवाले सां ॻाल्हियूं जेके मां चवंदी आहियां त औरतुनि जो अॻिते वधणु तमामु ज़रूरी आहे, उन्हनि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजो कमु करणु तमामु ज़रूरी आहे। त इन्हनि सां असांजो जेके सुमाना अली असां सां गॾु मौजूदु आहे उन्हनि सां असां डिस्कस कंदासीं इन हवाले सां। सुमाना, एंटरप्रेन्योरशिप के बारे में आप क्या कहना चाहिए, ये कितनी ज़रूरी है? और आप जब इस फील्ड में आई, अब जब आप देख रही हैं, आप दुनिया के सामने एक बिजनेस वुमेन के हवाले से, एक ऑनर के हवाले से आपका एक अपना अलग रुतबा है, तो अब क्या महसूस कर रही हैं और किस तरीके से आप चाहेंगी कि ये बहुत ज़रूरी है हमारी औरतों के लिए, बच्चियों के लिए, लड़कियों के लिए कि वो किसी न किसी तरीके से आगे बढ़ें, अपनी एक पहचान बनाएं, अपना एक नाम करें सोसाइटी में? बिल्कुल आप सही कह रही हैं। असल में ऐसा है कि हमारे पास पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली ख़वातीन जो हैं वो ख़ुद भी और उनके जितने भी आगे पीछे के लोग हैं वो सब भी जो है वो उस तरह से चीज़ों को वैल्यू नहीं कर रहे होते। बिल्कुल हमारे पास एबिलिटीज़ है, हमारी ख़वातीन में बहुत पोटेंशियल है, अगर वो करना चाहें तो वो सब कुछ कर सकती हैं जी। और ये तो एक ऐसे पॉजिटिव और कंस्ट्रक्टिव कॉन्ट्रीब्यूशन है किसी भी फ़ीमेल के लिए कि अगर वो सोसाइटी में कंट्रीब्यूट करना चाहें। तो मैंने एक्चुअली स्टार्ट किया था अपना जर्नी व्हेन आई वाज अ स्टूडेंट और मैं बिल्कुल बिज़नेस नहीं जानती थी। आई वाज जस्ट एन आर्टिस्ट और मुझे ज़्यादा शौक़ था, मैं क्रिएटिविटी में थी और इस तरह से मैं काम कर रही थी। सही। तो जब मैंने इसको कराची जब मैंने आके इसको स्टार्ट किया एज अ बिज़नेस, तो मुझे लगा कि मैं बहुत जगहों पे लैक करती हूँ, बहुत सारी चीज़ें हैं जो जिनके बारे में मुझे इल्म नहीं है। और
एज अ लेमैन, एक आम घर में रहने वाली जो हाउस वाइफ है, वो इस चीज़ के बारे में बिल्कुल भी अवेयरनेस नहीं रखती। जी हाँ, बिल्कुल। तो अगर हम कोई इस तरह का काम करें तो इट्स बेटर, मैं यही एडवाइस करूँगी कि आप लोग इसको प्रॉपर वे में लर्न करें। और फॉर्चुनेटली हमारे पास बहुत सारे ऐसे प्लेटफॉर्म्स मौजूद हैं ख़वातीन के लिए स्पेशली, कि वो ये चीज़ें लर्न कर सकती हैं, सीख सकती हैं। अच्छा, सबसे बड़ा एलिमेंट मैं आपसे पूछूंगी कि आप क्या समझती हैं ज़िंदगी में बीइंग एन एंटरप्रेन्योर, क्या ज़रूरी है? एतमाद, कॉन्फिडेंस ज़रूरी है, तालीम ज़रूरी है, या कोई किसी ख़ास सर्टिफिकेट, कोई डिग्री ज़रूरी है कोई भी काम आगे करने के लिए? मोरल सपोर्ट की ज़रूरत है सबसे ज़्यादा, नंबर 1 पे क्या चीज़ है, कौन सा एलिमेंट है जो बहुत ज़्यादा ज़रूरी है? देखिए, सबसे ज़्यादा पहली चीज़ जो है ना, वो आपके पास एज अ पर्सन एक विल होनी चाहिए, एक स्किल होनी चाहिए। जब आप उसको लेके आगे बढ़ते हैं तो मेरा ख्याल है कि वो अल्लाह ताला रास्ते खुद खोल देते हैं। मैंने चूँकि आपको मैं बता रही थी कि मैंने स्टार्ट किया था ऐसे इसको एक आर्ट के तौर पे, क्योंकि मैं इससे इतना सोचा नहीं था कि कोई इतना ग्रो कर जाएगा। जी बिल्कुल। और तो वो फ्रेंड्स के कहने पे पहले मैंने स्टार्ट किया था इसको इसी तरह से कि मैं चाह रही थी कि मैं एक छोटा सा क्योंकि कोविड के दिनों में आपको पता है कि काफ़ी लोगों ने इस तरह से वेंचर्स किए, तो आई हैव स्टार्टेड दिस वेंचर। तो मैंने उस वक्त ये काम स्टार्ट किया था, लेकिन फिर मैंने प्रॉपर डिजिटल मार्केटिंग की और ई कॉमर्स की, साथ एडवांस बिजनेस इंटेलिजेंस की, ये सब क्लासेस ली और इनके सर्टिफिकेशंस की। और अभी मैं जो राइट नाउ आई एम स्टडिंग एंटरप्रेन्योरशिप फ्रॉम न्यूयॉर्क यूनिवर्सिटी, कॉर्नेल यूनिवर्सिटी। और अभी मैं यही कहूँगी कि आप जितना स्किल को लर्न करके और उसके बाद उसकी मार्केटिंग और उसकी बाकी चीज़ों को लर्न करेंगे, ताकि आपको पता चले कि आपने प्रेजेंट कैसे करना। बहुत अच्छा, बहुत ज़बरदस्त बात हो रही है आपने। ऐं जेको आहे सो हींअर मां पंहिंजे डायरेक्टर साहब खां पुछंदसि त नात ॿुधूं की न असां वटि थोरो टाइम आहे? ठीकु आहे। असां जीअं त ज़ाहिर आहे हिननि सभिनी ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं था न नाज़रीन, त सभ खां अॻु में ज़रूरी आहे त ख़ुदि एतमादी, इंसान खे पाण ते एतमाद हुजणु तमामु ज़रूरी आहे। त मां हे कमु करे थो सघां या करे थी सघां, ऐं मां हिन फील्ड में अॻिते वधंदसि, त पोइ माण्हू जॾहिं उहो कमु कंदो आहे त अल्टीमेटली सक्सेस मिली वेंदी आहे। डॉक्टर साहिबा, तव्हांजो छा चवणु आहे, आपका क्या कहना है इस हवाले से कि इंसान खुद एतमादी बहुत ज़रूरी है? औरतों में तो बहुत ज़्यादा इस चीज़ की कमी है, पता नहीं क्यों हमारी आज की औरतें, हमारी बहनें जो होती हैं, उनको अपने आप पे उतना उनको कोई चाहिए होता है कि कोई सपोर्ट करे, पुश करे। देखिए, हमारे मुल्क में सबसे बड़ा जो मिसहैप है ये है कि हम अपनी औरतों को वैल्यू नहीं करते किसी भी फील्ड में। एक तो हमारी पेटेंट किस्म की एक कुछ लिमिटेशंस हैं जो कहा है कि बस शादी, बच्चे मोस्ट इम्पॉर्टेंट है। ये है भी इस्लाम में, बिल्कुल मैं समझती हूँ इस्लाम क्या पूरी इंसानियत में ये बहुत ज़रूरी है। लेकिन इसके साथ साथ अगर आप उनकी वैल्यू को भी मतलब उनको मॉरली सपोर्ट करें हर चीज़ में जो वो इंटरेस्ट ले रही हैं, क्योंकि औरत जो है ना, आपको नहीं पता, सबसे ज़्यादा सेक्रीफाइसिंग और सबसे ज़्यादा डिवोशन। और सेक्रीफाइस पे बात आ रही है तो सबसे ज़्यादा सेक्रीफाइस करती है अपनी सेहत को। हाँ, अभी रमज़ान भी अगर चल रहा है ना, तो सहरी के लिए उठेंगी, घंटों पहले उठेंगी, सबकी सहरियां करेंगी, सबका देखेंगी किसी ने खा लिया, फिर मैंने 2 निवाले लेके खुद ऐसे रोज़ा रख लेती हैं। उनको पता है कि उनकी कोई भी इस चीज़ में कोई इम्पोर्टेंस नहीं है। क्यों नहीं है? मैं बता रही हूं। लेकिन एक बात औरत की बहुत बड़ी गलत है, वो इसलिए गलत है कि वो मैं नहीं कह सकती कि औरत की गलत है, औरत ही औरत को हर तरह से रखती है। अच्छा, ये मैं बता दूं। ठीक है। अच्छा, तो जो हमारे बड़े हैं ना, अगर वो चाहें तो हम जो एक बहू आती है घर में, तो आप यकीन करें उस बहू को पहले तो मैं तो कैसे कहती हूँ, बहू को बिल्कुल छोड़ दो उसकी तरह से। पहले उसको ये वार्न नहीं करो कि हमारे घर की, उसका ख्याल रखना चाहिए अपने घर के फैमिली की उसकी नेचर क्या है, जबरदस्त, वो पहले क्या करती है, इस पे कोई मसला नहीं। बिल्कुल जबरदस्त, बहुत अच्छी बात हो रही है, बहुत अच्छा सिलसिला एक चल गया, एक मौजू जो है हमने टच कर लिया है, उस पर मजीद बात करेंगे। लेकिन अभी नात आहे, नाज़रीन नात ॿुधूं था। नंढड़ी असांजी प्यारी भेण आहे फाइका, असांखे ज्वाइन किया, ॾाढी प्यारी। सबसे पहले फाइका मैं आपको बताऊंगी, आप बहुत प्यारी लग रही हैं बेटा, बहुत अच्छी लग रही है माशाल्लाह, बहुत प्यारी लग रही है। और कौन सी नात सुनाएंगी अभी आप हमें? माशाल्लाह, सुभान अल्लाह, शुरू करें आप। अपनी तलब से सिवा चाहिए, आप जैसे है वैसी अता चाहिए, क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, क्यों कहूँ ये अता वो अता चाहिए, उनको माँ
आप जैसे है वैसी अता चाहिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहितरीन नाज़रीन, ज़बरदस्त प्रोग्राम हली रहियो आहे ऐं जेको आहे मौलाना साहब असांखे टाइम ॾिनो, मां थैंकफुल आहियां उन्हनि जी। मौलाना साहब महिरबानी तव्हांजी, तव्हां आया असांजे प्रोग्राम में ऐं थैंक यू कयूं था तव्हांखे। ऐं मौलाना साहब खे किथे वञिणो आहे हींअर ऐं इन करे असां इन्हनि खे हिते जेको आहे सो मोकिलाईंदासीं। ऐं वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार बहितरीन असांजो प्रोग्राम आहे जेको हली रहियो आहे। अॼु जी ट्रांसमिशन ख़ासि आहे बिल्कुलु, ऐं इफ़्तार ट्रांसमिशन में हर रोज़ु असांजी मुलाक़ात थींदी आहे। सुहिणियूं असां वटि नात ख़्वाह आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे ऐं ॿई भेनरूं आहिनि, उन्हनि खे बि वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, आपको हमारे शो में वेलकम करते हैं। आपने पहले भी नात एक सुनाई थी, बहुत प्यारी, बहुत अच्छी नात थी जो आप पढ़ती हैं, ज़बरदस्त नात कलामी, आपके अंदाज़ बहुत अच्छा है। ऐं डॉक्टर साहिबा असां सां हाशमी सिस्टर्स आहिनि, इन्हनि जो नालो आहे ज़बरदस्त क़िस्म जो। ऐं डॉक्टर साहिबा असां सां गॾु मौजूद है। डॉक्टर साहिबा, आपसे मैं हमारी बहुत अच्छी बात चल रही थी इसलिए, और अभी मैं चाहूँगी कि आप कंटिन्यू करें। सबसे ज़्यादा ज़रूरी मैं समझती हूँ आपकी डाइट का असर पड़ता है आपके चेहरे पर। आप इंसान मुरझा जाता है तो फिर पता चलता है या तो उसकी नींद पूरी नहीं हो रही होती है, या खाने में उसकी अच्छी तरीके से वो डाइट नहीं लेता, उसको न्यूट्रिशंस, प्रोटीन्स, विटामिन्स सही नहीं मिल रही होती है, तो डायरेक्ट उसका डलनेस आ जाती है चेहरे पर। तो आप बताएं कि ऐसी क्या चीज़ खाई जाए, क्योंकि हर दूसरे बंदे का, चाहे वो लड़का हो या लड़की, उसका ये मसला है कि हमें चेहरे पर ग्लो चाहिए। आजकल हर किसी को ग्लो चाहिए, तो खाने में हम ऐसी कौन सी चीज़ें ऐड करें कि हमारा जो है वो चेहरा खिलता हुआ नजर आए, उसमें ग्लो आ जाए। वैसे माशाल्लाह मुझे तो कहते हुए बहुत ही अच्छा लग रहा है कि यहाँ पे जितनी भी बैठी है ना, सबकी इतनी ग्लोइंग है। और बिल्कुल मैं फेयरनेस कहाँ से तुम लोग के पास इतनी है, ये तो नेचुरल है। ये तो आप बताएं हमें। और एस्थेटिक भी माशाल्लाह ये तो आप बताएंगे कि हम क्या ऐसा करें तो वो कि फेयरनेस आ जाए। मुझे ना कहते हुए बहुत बुरा लग रहा है कि मैं क्यों कहूँ, तुम लोग को और ख़राब हो जाओगे अगर ज़्यादा मेकअप। चले उनके लिए कह दें जो हमारे नहीं, स्क्रीन खैर पे मैं देख आपको रहे ये हैं। बता रही हूँ, और ख़ास तौर पे मैं लड़कों के लिए बहुत कहूँगी कि इन लोगों को कोई केयर नहीं अपनी बिल्कुल नहीं होती, धूपों में घूम रहे होते हैं। तो ये है कि लड़कियों और लड़कों दोनों के लिए बादाम और ये जो रोज पेटल होते हैं ना छोटे, उनको पीस लें और बादाम को भी पीस लें। ठीक है। और इनको ना पूरी रात भिगो के दूध में थोड़े से भिगो के रखें और फिर सुबह इसमें शहद डाल लें। ओके। तो ये इस कदर बेहतरीन चीज़ आपकी तैयार हो जाएगी, और ये 1 हफ्ते का होगा। ये क्या है, इसको खाना है, इसको लगाना है? इसको लगाना है, इसको लगाना है। और इसमें ज़्यादा बस सिर्फ आप नारियल का तेल डाल सकते हैं। ओके। और डाल के इसको पेस्ट बना के रख लें। जितने भी आप लोग मेकअप करें, कुछ करें, बर्बाद करें अपनी स्किन को, उसके बाद ये लगा लें। और इसको लगा के इसे टिश्यू से पोंछना है, इसको नहीं धोना नहीं है बिल्कुल भी, पूरी रात। ये रात में कर लें तो ज्यादा बेहतर होगा मेरे ख्याल से। रात में भी कर लें, दिन में भी कर लें। जब भी आप खाली हो, आप वुजू करते हैं ना, उससे पहले कर लें और फिर वुजू करें। आप यकीन करें जो ग्लोनेस आएगी ना आपकी, और स्किन रीजनरेट होती है इससे। अच्छा, जबरदस्त, बहुत अच्छी चीज है ये तो बहुत अच्छा आपने बता दिया, नुस्खा बता दिया। जैसे गर्दन काली हो जाती है ना, और फिर वो आप पीछे उस पे लगा के देखें, आप कहीं ना लगाएं, आप देखें उस पे तो कितनी जल्दी फर्क आएगा। अच्छा, अक्सर ऐसा होता है लोगों के हाथों और पैरों पे भी ऐसे सीन होते हैं कि काले काले इन जगहों पे ना धब्बे हो जाते हैं, अगर वो चीजें काली रह जाती हैं। बिल्कुल, वो सब बिल्कुल ठीक है, क्यूटिकल्स वगैरह ये सब हो जाते हैं ना, तो आप ये लगाएं। इसके अंदर बेसन डाल लें, अगर आपको इसको एज ए फेस वॉश यूज करना है ना, तो इसमें आप बेसन डाल के और इसको अच्छी तरह से मसाज करें, और कोई साबुन, कोई फेस वॉश ना यूज करें। आप लगा के देखें, 1 हफ्ते में आप अपनी स्किन को देखिएगा। अरे वाह, जबरदस्त। ये तो पोर्स भी टाइट हो जाएंगे आपके, इनलार्ज हो जाते हैं, पोर्स सबसे पहले बंद होते हैं। ये तो सबसे बड़ा मसला है कि पोर्स बहुत ज़्यादा है। ज़बरदस्त असांजूं ॻाल्हियूं हलन पियूं स्किन जे हवाले सां बि। ज़ाहिर आहे माण्हूअ खे ख़्यालु करिणो आहे त ज़बरदस्त हिकिड़ी टिप आहे, असांखे डॉक्टर रेमेडी ॿुधाए छॾी आहे। डाइट का मैं बता दूं, बहुत छोटा सा डाइट। हाँ जी, जी बता देती हूँ। जी। देखिए आप लोग ना अगर सुबह नाश्ता जरूर करें। आजकल मैंने एक प्रोडक्ट तैयार किया, अपना नाम नहीं लेना चाहती कुछ भी, मगर मैं बता रही हूँ कि वो एज ए इंश्योर की तरह है। ठीक है। और वो आप उससे इस्तेमाल करें सुबह, और फिर उसके बाद आप मतलब मैं आप लोग नाश्ता करें, ठीक, आप नाश्ता करें और उसके बाद 6 घंटे का वक्फा रख लें। नाश्ते के बाद खाने में 6 घंटे का वक्फा रखें, और फिर रात को 6 घंटे के बाद जब आप
खूब प्रॉपर खाना खाएं। वो किस वक्त खाएंगे? 6-7 बजे। इतना प्रॉपर खाएं, फिर आप नेक्स्ट डे आपको नाश्ता नेक्स्ट मतलब 2 टाइम, दिन में 2 मील्स। और आप यकीन करें कि आपके पूरी बॉडी का मैकेनिज्म जो है ना वो बिल्कुल परफेक्ट होगा। ये मैं आपको बताऊं कि ये मैं पर्सनली इस चीज पे अमल कर रही हूँ और मुझे वाकई में जो मेरे देखने वाले हैं दिसंदड़ जेकैन उनके जरूर नजर ईंदो हूंदो 2 महीना अॻु में जो 2 महीननि खां पोइ वारो। और ये मैं 2010 में आई थी मीडिया पे सबसे पहले, मैं चाइना से आई थी, उस वक्त मैंने आके ये सारा कुछ बताया था और माशाल्लाह अवेयरनेस बहुत हो रही है और इस पे और मजीद बात करेंगे। लेकिन अभी नात का वक्त हुआ है नाज़रीन। नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था, बेहतरीन सुरणियूं असां वटि नात में मौजूद आहिनि। जी बिस्मिल्लाह करें, आप कौन सी नात पहले सुनाएंगे? बताएं तो सही हमें। सिंधी नात सुनाएंगे? वाह वाह, सिंधी नात ॿुधूं था भाई। जी बिस्मिल्लाह। सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी। हो केड़ी कया सना सरकार जी, सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी। घर में गुलाब ने जो बुन बागा, मोतर थी व्यो सारो दिमागा। घर में गुलाब ने जो बुन बागा, मोतर थी व्यो सारा दिमागा। घरो गिटी महक मिटी अथुर जजणगार जी, सजण मिलो आ सिंगार 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 जी। जुल्फन खेड़ड़ी सी दब पई हुई, छा तकलीफ़न जी जल कई हुई। जुल्फन खेड़ड़ी सी दब पई हुई, छा तकलीफ़न जी जल कई हुई। केड़ी कजे गाल हिते गाल मज़ेदार जी, सजण मिलो आ सिंगार 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 जी। लोडन लाए लज पाल जो पींगो, लाए लाचे लाल जो पींगो। लोडन लाए लज पाल जो पींगो, लाए लाचे लाल जो पींगो। हार खयो पहुँच वियो हुरू के कतार जी, सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी। केड़ी कया सना सरकार जी, सजण मिलो आ सिंगार जी, सजण मिलो आ सिंगार जी। सुभान अल्लाह, बेहतरीन ज़बरदस्त तव्हांजी अदायगी है। जिस तरीके से आपने सुनाया मेरा तो दिल ही नहीं भरा। आप बताएं दिल भर गया क्या? पर नहीं ना, हमें एक और नात भी सुन, हमें एक और भी आप बताएं। अभी हमें आप कौन सी दूसरी कौन सी नात सुनाएंगे? हम चाह रहे हैं हमें एक और, इतना खूबसूरत एक माहौल बन गया है। और जब बात हो और तारीफ़ की और तारीफ़ हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की, तो ये तो बिल्कुल ऐसा है कि सिलसिला चलता रहे, इससे दिल ही नहीं भरता। कौन सी दूसरी नात सुनाएंगे? पढ़ना चाहूँगी खुला है सभी के लिए। वाह वाह, सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह करें। खुला है सभी के लिए बाब रहे, खुला है सभी के लिए बाब रहे। वहाँ कोई रुतबे में अदना नाली, मुरादों से दामन नहीं कोई खाली, मुरादों
से दामन नहीं कोई खाली, कतारे लगाए खड़े हैं सवाली, खुला है सभी के लिए बाब रहमान। मैं पहले जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। मैं पहले जब मदीने गया था तो थी दिल की हालत तड़प जाने वाली। वो दरबार अब तो मेरे सामने था, वो दरबार अब तो मेरे सामने था। अभी तक तस्वीर था जिसका ख्याली, खुला है सभी के लिए बाब रहमान। जो पूछा है तुमने कि मैं नज़र करने को क्या ले गया था, तो तफसील सुन लो। जो पूछा है तुमने कि मैं नज़र करने को क्या ले गया था, तो तफसील सुन लो। था नातों का एक हार, अश्कों के मोती, था नातों का एक हार, अश्कों के मोती। दुरूदों का गजरा, सलामों की डाली, खुला है सभी के लिए बाब रहमान। वहाँ कोई रुतबे में अदना नाले, खुला है सभी के लिए बाब रहमान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, नंढड़ी ब्रेक आहे, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार वेलकम कयूं था तव्हांखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर असांजे शो में। बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे। सेट असांजो भरपूर ख़ूबसूरत नमूने तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, छो त एॾी सुठी क्रिएटिविटी जॾहिं अची वेंदी आहे न अखियुनि जे अॻियां, त सूंहं जेका आहे उहा हर कंहिंखे पसंदि हूंदी आहे। हिकिड़ा त नज़ारा, हिकिड़ी त सूंहं कुदरत जी आहे, जेका कुदरती असांजे ज़मीन में असांजी धरतीअ खे अलाह साईं जे तरफ़ां ॾिनल आहे। जेके ख़ूबसूरत वण आहिनि, ॿूटा आहिनि, ख़ुशबू आहे, माण्हू आहिनि, हर क़िस्म जे अंदाज़ में ऐं फॉर्म में असांखे ख़ूबसूरती ऐं सूंहं जेका आहे मिले थी दुनिया में। पर कुझु शयूं, कुझु सूंहं जेका हिकिड़ी आहे उहा इंसान जे अंदरि हूंदी आहे, जंहिंखे क्रिएटिविटी चइबो आहे। ऐं क्रिएटिविटीअ खे रखी करे तव्हां कीअं ख़ूबसूरत का बि शइ कुझु क्रिएट करे सघो था, उहो तव्हांजी पंहिंजी सुञाणप ठहिजी वेंदो आहे। ईअं ई बहितरीन असांजो जेको कमु आहे, हीउ जेको असांजो आर्ट तव्हां ॾिसो पिया, सुमाना जी सुञाणप आहे। मेटल ब्लिंक जे नाले सां अलॻि अलॻि सोशल मीडिया ते इन्हनि जे प्लेटफॉर्म ते इन्हनि जा आहिनि पंहिंजो पेजिस ठहियल आहिनि, तव्हां उन्हनि ते उन्हनि खे ऑर्डर करे सघो था। ऐं हीअ ख़ूबसूरत शयूं अञा बि खोड़ सारियूं तव्हां इन्हनि सां कोऑर्डिनेट करे सघो था अगरि तव्हांखे कुझु ऑर्डर करिणो आहे त। असांजो प्रोग्राम में जीअं त असां ज़ाहिर आहे रमज़ान ट्रांसमिशन आहे, इफ्तार ट्रांसमिशन आहे, हर रोज़ु तव्हां सां असांजी मुलाक़ात हूंदी आहे। ऐं मुलाक़ात जेका हूंदी आहे सभ खां मां सम्झंदी आहियां मज़बूत कड़ी आहे रिश्तनि खे मज़बूत करण जी। ऐं तव्हांजो ऐं असांजो रिश्तो जेको आहे सो बि लाजवाब आहे ऐं उनजा पंहिंजो जेको आहे मज़ो आहे।
असांजी रोज़ जी मुलाक़ात थींदी आहे। इन्हनि मुलाक़ातुनि में असांजा जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि महिमाननि सां जेका असांजी गुफ़्तगू थींदी आहे, ॻाल्हि ॿोल थींदी आहे, सा ॾाढी सुठी आहे। अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीन जेके भेनरूं आहिनि, हाशमी सिस्टर्स जिन खे मां चवंदसि, ॾाढो प्यारो ऐं उन्हनि जो अंदाज़ आहे नात ॿुधाइण जो। हींअर छो त ज़ाहिर आहे रमज़ान ट्रांसमिशन थी हले पई त नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी वञे। मां चाहियां थी त मां इन्हनि खे हिकिड़ो दफ़ो ॿीहर चवंदसि त नात ॿुधाइनि। अभी कौन सी आप हमें नात सुनाएंगे? वाह वाह, ये तो मेरी ऑल टाइम फेवरेट है, ज़बरदस्त। और मेरे ख्याल से सुमाना आपकी भी फेवरेट होगी। ऐसा कोई बंदा नहीं होगा जिसकी ये नात फेवरेट ना हो। सो नाज़रीन इंजॉय कयूं था। बेहतरीन, तमाम बिस्मिल्लाह कयो जी। सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मद सल्ले अला शफीना सल्ले अला मोहम्मद। अगर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा, अगर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा, अगर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा, अगर तुम न करोगे तो करम कौन करेगा। भर दो झोली मेरी या मोहम्मद, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली, लौट कर हम ना जाएंगे खाली। कुछ नवाज़ों का सदका अता हो, कुछ नवाज़ों का सदका अता हो। दर पे आए हैं बन के सवाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली। तुम ज़माने के मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी। सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो। तुम गरीबों के गमखार हो या नबी, भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली। तुम्हारे आस्थान से ज़माना क्या नहीं पाता, तुम्हारे आस्थान से ज़माना क्या नहीं पाता। कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता। भर दो झोली मेरी या मोहम्मद। लौट कर हम ना जाएंगे खाली। हक से पाए वो शान करीमी, मरहबा दोनों आलम के वाली। हाँ मरहबा दोनों आलम के वाली। उसकी किस्मत का चौका सितारा, उसकी किस्मत का चौका सितारा, उसकी किस्मत का चौका सितारा। जिस पे नजरे करम तुमने डाली, भर दो झोली मेरी या मोहम्मद।
लौट कर हम ना जाएंगे खाली। जो इब्ने मुर्तज़ा ने किया काम खूब है, जो इब्ने मुर्तज़ा ने किया काम खूब है, कुर्बानी हुसैन का अंजाम खूब है। कुर्बान हो के फातिमा ज़हरा के चहन ने, दीने खुदा की शान बढ़ाई हुसैन ने। बख्शी है जिसने मजहब इस्लाम को हयात, कितनी अजीम हजरत शबीर की ज़ात, कितनी अजीम हजरत शबीर की ज़ात। मैदान करबला में शाहे खुश खिसाल ने, मैदान करबला में शाहे खुश खिसाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने। जिंदगी बख्श दे बंदगी को, आबरू दीने हक की बचा लेगा, आबरू दीने हक की बचा ले। वो मोहम्मद का प्यारा नवासा, जिसने सजदे में गर्दन कटा ले। भर दो झोली मेरी मेरी या मोहम्मद, लौट कर हम न जाएंगे खाली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन, ज़बरदस्त। नाज़रीन, असांजी अॼु जे इफ़्तार ट्रांसमिशन पुॼाणी ते पुॼी आहे। उमेदु आहे त ठीकु तव्हांखे इंजॉय कयो हूंदो, सुठो लॻो हूंदो। सुभाणे वरी तव्हां सां गॾु जेको आहे मुलाक़ात कंदासीं। हीअ जेको ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम हुयो, जेके सभु काविशूं ऐं कोशिशूं आहिनि से मुमकिन थी सघंदियूं आहिनि जॾहिं असां सां गॾु असांजा तावन करण वारा मौजूदु हूंदा आहिनि। हिन प्रोग्राम खे तावन कयो आहे कर्शे जामी शीरी। बेहतरीन 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयल शरबत आहे जेको हर अफ़्तारी सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे। कर्शे जामी शीरीअ में इन्हनि जो जेको इलायची फ्लेवर आहे उहो ज़बरदस्त आहे, कमाल आहे। जॾहिं बि अफ़्तारी कबी आहे, स्नैक्स खाईंदा आहियूं त ज़ाहिर आहे ओवर ईटिंग जो अहसासु थींदो आहे, थोरी एसिडिटी थी पवंदी आहे। त खीर जे गिलास में अगरि तव्हां कर्शे जामी शीरीअ जो इलायची फ्लेवर इस्तेमालु कंदा त तव्हांजी तबियत बि सुठी रहंदी। उन्हनि जो लाइट लाइट रिफ्रेशिंग अहसासु आहे जेको तव्हांखे ज़रूरु फील थींदो। हींअर हाणे असांजी मुलाक़ात थींदी तव्हांजी अफ़्तारीअ ते। कर्शीअ जो दस्तरख़ान हूंदो, उन में ज़ाहिर असां सां गॾु असांजा महिमान बि हूंदा, तव्हां सां गॾु असांजी बि अफ़्तारी थींदी आहे। नाज़रीन, सो उमेदु कयां पई त तव्हांखे सुठो लॻो हूंदो। हींअर भलारो महीनो आहे, दुआउनि जी क़बूलियत जो महीनो आहे। नाज़रीन, मूंखे दुआउनि में यादि रखो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो पंहिंजो, ऐं सुभाणे वरी मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं जो इजाज़त। अल्लाह भाई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।